नाज़रीन, खैरपुर के रीजनल ब्लड बैंक में ईंदड़ मरीज़ ऐं संदसि माइट रत न मिलण सबबि परेशान आहिनि। शहरनि जो चवणु आहे त ब्लड बैंक मां रत न पई मिले। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख़ादिम जुनेजो। नाज़रीन, हिन वक़्तु असीं सिविल अस्पताल में जेका रीजनल ब्लड बैंक आहे क़ाइमु थियल आहे उते मौजूदु आहियूं। हिन अमले पारां, हिन डॉक्टरनि पारां माण्हुनि सां वॾो ज़ुल्म थी रहियो आहे। केतिरा कलाक जेको आहे सो ब्लड कढाइण जे बहाने उनखे तरसाए जेके केतिरा ई जेके मरीज़ आहिनि उहे तड़पी फोत थी विया आहिनि। हिते जेके मरीज़नि जा वारस आहिनि उहे परेशान आहिनि। अचो त उन हवाले सां हिते जेके ही परेशान माण्हू आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। छा पिया ॿुधाइनि? खां वठी असांखे ब्लेड खपंदो आहे। 7 तारीख़ खां वठी 10 तारीख़ ताईं असां पंध कया आहिनि। रोज़ आसरा था ॾियनि। असांजे नंढड़े खे तमामु ब्लेड जी ज़रूरत आहे। डॉक्टर ईअं ई था चवनि त बाबा ब्लेड वठी अचो त तव्हां नंढड़ो बचंदो, जे न त न बचंदो। हिते अचूं था त असांखे काई बि न आहे, चवनि था निकिरी वञो, हिते असां वटि आहे ई न। सनड़ी 3 ॾींहं मुंहिंजी दाख़िल आहे। रत जी ब्लेड जी कमी थी वई आहे, पई आहे अस्पताल में। काई बि जेको आहे ब्लेड असांखे नथी मिले। चोथों 5 ॾींहं हिन में असां ब्लड बैंक में आहियूं। असांखे कॾहिं बि काई बि आसुर न आहे। अॼु सुभाणे गाड़ी नथी अचे, गाड़ी सरकार कई सही मरी आहिनि न पया न। हाणे बि हिन महिल तव्हां हलो ॾिसो उहा शइ, न्याणी मुंहिंजी ॾिसो पई आहे हिन महिल ताईं। भाइटियो आहे मुंहिंजो छोकिरो, हुनखे रत जी कमी आहे सर। 5 ॾींहं असां आया आहियूं हिते, पंधु था कयूं डेली। हिकिड़ो आसरो था ॾियनि बसि, चए हिन महिल न आहे, कलाक रखी अचो, असां पोइ ग्रुप ॾियूं था। वरी कलाक खां पोइ अचूं था, वरी चवनि था सुभाणे। वरी उहो ऑफिसर वञे थो, ॿियो ऑफिसर वेठो आहे, उहो थो चए सुबुह अचिजो। इहो बसि। हा, 3 माण्हू मर विया आहिनि सिटी अस्पताल में। वरी ईअं माना कमज़ोर, अञा बि असांजे छोकिरे खे बि ख़तरो आहे। सिविल अस्पताल सां कट छॾ हूंदी त उते मरीज़नि खे रत निकिरी ऐं साफ़ थी मिलंदी। हाणे हे हितां रत कढी सखर मोकिलनि था, जुज़ा कढी, ऐं उहे ॿाहिरि मुल्क खपाइनि पिया था। ऐं हिननि कारोबार ठाहियो आहे। हिकिड़ो कल्ह शेख जबिर शेख जो छोकिरो हुयो, उहो तड़पी मरी वियो हिननि जे लापरवाही ऐं न ब्लेड ॾियण सां। अॼु हिन महिल ॾिसो था हुननि जो नंढो सख़्त में सख़्तु सीरियस आहे। हिननि खे ब्लड बैंक वारनि खे इहा लॻी पई आहे त ब्लड बैंक कोन्हे का। असां चऊं था त हिन खे ब्लड बैंक खे फौरी तौर हिन अमले खे हटाए ऐं ॿियो अमलो मुक़ररु कनि। कैमरामैन आफ्ताब सां गॾु ख़ादिम जुनेजो, KTN न्यूज़, खैरपुर मीरस।